जा तामो सरतियों सुख थिया अमल पिरीअ मथां बुरकियो ॾियां ॿियनि खे। अस्सलाम वालेकुम। 21 जनवरी सन 2021 खमीस ॾींहुं प्रोग्राम सुगन साण हाज़िर प्रोड्यूसर अब्दुल रहीम डाहिरी ऐं आवां जो मेज़बान राजा रुस्तम पालारी। अॻे जीअं अॼु बि इहा ई दुआ त अवी जिते बुझो सुखिया हुजो। अॼोके प्रोग्राम खे अवां ताईं पहुचाइण लाइ मशीनी सहकारी साथी आहे मुदस्सिर हुसैन। साईं मुंहिंजा वक़्तु छाल ॾेई गुज़री वञे थो तॾहिं तस्वर में अनेक यादूं रहिजी वेंदियूं आहिनि। वक़्तु त पंहिंजी रफ़्तार सां हलंदो ई रहे थो, कॾहिं बि रुकिजी न आहे सघंदो। मिंट, कलाक, ॾींहं, हफ़्ता, महीना, साल, सदियूं यादुनि जो डिघो जहान अर्पे गुज़रंदा रहनि था ऐं पोइ गुज़री वियल वक़्तु यादि माज़ी थी वेंदो आहे। साल जी पुॼाणी थींदे ज़हन आगर ते ख़्यालु रक़्स कंदा आहिनि त साल पुॼाणी ते पहुचण वारो आहे। साल पूरो थींदो आहे त वरी नए साल लाइ नवां अहसास गुलनि जी टिड़ी पवंदा आहिनि, नयूं उमेदूं जागी पवंदियूं आहिनि त नओं साल आहे। दोस्तनि जूं हिक ॿिए खे मुबारकूं मिलण बि शुरू थी वेंदियूं आहिनि। मुंहिंजो नए साल में पहिरियों प्रोग्राम आहे। खोड़ सारियूं नए साल जूं अव्हांखे मुबारकूं हुजनि। दुआ आहे त नओं साल अव्हां लाइ ऐं असां लाइ ख़ुशियुनि भरियो साल साबित थिए। अव्हांजी मुल्क कॾहिं बि मेरी न थिए। गुज़री वियल साल ते मयारो ॾींदे अयाज़ साहिड़ लफ़्ज़नि खे शाइरी जो रूप ॾींदे लिखे थो, घणेरा घाव दिलि में ही छॾे थियो साल पूरो अॼु। घणेरा घाव दिलि में ही छॾे थियो साल पूरो अॼु, मिठा तुंहिंजे वञण खां पोइ अधूरो हाल पूरो अॼु। शिकायत यार जी कहिड़ी करियां हिते यार कंहिंसां छा, ढके दिलि में रखे छिरबी अचे थो ख़्याल पूरो अॼु। बिना तुंहिंजे भवा मुंहिंजी सॼे संसार में नाहे, कसम तुंहिंजो सचो आहे इहो अहवाल पूरो अॼु। हयाती सोन थी पइजे मिली हिकु वार तूं मूं सां, हयाती सोन थी पए मिली जे हिकु वार तूं मूं सां, करे छॾ रहम साहिड़ ते सुणी ही सुवाल पूरो अॼु। घणेरा घाव दिलि में ही छॾे थियो साल पूरो अॼु। सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे। ऐं साईं हाणे शामिल रखंदासीं अव्हां जा उमाणियल ख़त जेके घणे तादाद में असां वटि मौजूदु आहिनि। जिन ख़तनि में गुज़रियल साल ऐं नए साल जे हवाले सां दोस्तनि जो मवाद असां ताईं पहुतल आहे। कुझु गुज़रियल त कुझु वरी नए साल जा अहसास शामिल रखंदे असां कोशिशि कंदासीं त वधि खां वधि अव्हांखे शामिल रखूं। ॻोठ यासीन थेबे खां चाचो नूर मोहम्मद थेबो ऐं असगर थेबो चूंड कनि था ही सुठो। पंछण वांगे ॾींहं छणनि था साल वञे पियो हाल पुछी वञ, पंछण वांगे ॾींहं छणनि था साल वञे पियो हाल पुछी वञ, दिलि में तोले तरसियल आहे अॼु पिरी सां ॻाल्हि ॿुधी वञ। नेठि डिसंबर राति थधीअ में तो जीअं वेंदो हलियो ढोलिया, जनवरीअ में दिलि चरीअ खां थींदी माठ मूरनो साईं, आ अची तूं अॼु मिली वञ, साह कढे पियो सूरो ढोलिया, साह कढे पियो सूरो ढोलिया। बेगना मोरीअ खां मास्टर रब ॾिनू समूह ऐं नारे शेर खां अब्दुल जब्बार शर जी साॻी चूंड, नौजवान लेखक अब्दुल गनी शर जी शाइरी।
गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। सभई सूर तुंहिंजा सठम यार जाने, ॾियाड़ा खोड़ ॾुखनि में ॾिठम यार जाने। दिल हिकु दर्द हज़ार अथम यार जानी, सदाई कया तो सितम यार जाने। गिलनि ते ॻोठ ॻोढ़नि जा अॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। पियो यादि तोखे कयां आऊं हर पल, तुंहिंजी राह रोई ॾिसां आऊं हर पल, मुक़दर खे मयारो ॾियां आऊं हर पल। गज़ल गीत तो ते लिखां आऊं हर पल, वफ़ाऊं सॼण सभु थुॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। विछोड़ो वॾा वार कंदो ई रहे थो, गमन जो दरिया तार वहंदो ई रहे थो। ईअं ई ज़िंदगीअ जो सिज लहंदो ई रहे थो, ज़हरा ज़िंदगी आजिज़ जीअंदो ई रहे थो। ॾिसी अकेलो ॾुखनि में छॾे वें तूं, गमन में असांखे गॾे वें तूं मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। मिठा मोहब जानी हुजे हेफ़ तोखे। चनेसर ॻोठ कराची खां अमर रमेश कुमार खत्री ऐं टेलर मास्टर कृष्ण लाल खत्री उमाणियूं अयूब गुल जूं ही सुठूं। अॻे गुल हुयासीं अव्हां जे अंदर जा, हाणे यार आहियूं पत्थर कंहिं खंडर जा। अॻे गुल हुयासीं अव्हां जे अंदर जा, हाणे यार आहियूं पत्थर कंहिं खंडर जा। अव्हां दिलि तां धिकारे विसारे छॾियो, नकी आहियूं घर जा नकी कंहिं नगर जा। आतना मोरी खां वफ़ा यार ममद महर ऐं कुनरीअ खां रामचंद ओड जी चूंड ही सुठूं। ही मुंहिंजो प्यार पुराणो नाहे, थर जो को थूअर लाणो नाहे। कीअं विसारे मेहर तोखे, एॾो बि को अयाणो नाहे। ॻोठ ॾेणियो लंजा खां अलह ॾिनो लंजो उमाणियूं ही सुठूं। असां राज़ दिलि जा पननि ते उतारिया, असां ते ज़माने तॾहिं हथ उलारिया। सड़िया ऐं जलिया के असांजे खिलण ते, पिरी ख़त हज़ारे हवा में उॾारिया। कराची मां शार दोस्त शम्स राहिमू ऐं ॻोठ हाजी शाहबेग शरपका चंग खां अयाज़ हुसैन शर जी साॻी चूंड। ही चंड जो चिलकण बि तो जहिड़ो नाहे, ही हीरे जो जरकण बि तो जहिड़ो नाहे। असां ॾे निहारे सभु को थो मुर्की, पर सभिनी जो मुर्कण तो जहिड़ो नाहे। उमरकोट जी नगरीअ मां मुंहिंजा भाइर नदीम राजड़ ऐं मोहम्मद रहीम राजड़ चूंड कनि था ही सुठूं। रंगीन हयातीअ जो सफ़र यादि कंदासीं, हिकु शख़्स जी अखियुनि जो असर यादि कंदासीं। रंगीन हयातीअ जो सफ़र यादि कंदासीं, हिकु शख़्स जी अखियुनि जो असर यादि कंदासीं। जीवन जे ततल भूअं ते जो छांव रहियो, तंहिं यार जे वारनि जो ककर यादि कंदासीं। ॻोठ नेबाड़ गजू खां अलाह ॾिनो गजू चूंड करे थो, कलीम ला हाले पोटो जूं ही शाइरियूं। केतिरा ग़मगीन आहियूं ॻाल्हि तूं मूंखां न पुछ, बसि जियूं पिया मस दुनिया में हाल तूं मूंखां न पुछ। केतिरो हो प्यार तोसां यादि कर सोणा वो, हाणे तुंहिंजी दिलि में नाहे ख़्याल तूं मूंखां पुछ। हर जॻह ते गॾु हुयसि तो साण आऊं हर दफ़े, थी वियासीं धार ॿई हिन साल तूं मूंखां न पुछ। मुंहिंजो तूं महबूब हुएं, तोखे मूं भायो घणो, पाण गॾिजी हो कयो अहवाल तूं मूंखां न पुछ। थाणे बुला खान खां माशूक अमलाणी लिखियो, पैसे सां दुनिया जी हर शइ ख़रीद करे सघिजे थी, पर दिलियूं फतेह करण लाइ पैसे जी न पर प्यार जी ज़रूरत हूंदी आहे। ॻोठ विकियो पालारी कासमाबाद मां अब्दुल जब्बार पालारी ऐं इस्माइल पालारी जी चूंड हिकु ख़ूबसूरत नज़म। उहो बि वक़्तु हो यारो जॾहिं जोभन टिड़ियल गुलड़ा हवान जे हुया हंज में, जॾहिं सपना सुहाना के निगाहुनि जा हुया हंज में, जॾहिं मस्ती भरियल अंगड़ा अदान जा हुया हंज में, तॾहिं हू सोणो बणाए हार बाहुनि जा घणो ई प्यार ॾींदो हो। तॾहिं हू सोणो बणाए हार बाहुनि जा घणो ई प्यार ॾींदो हो। अखियुनि ते ॿई रखी हथड़ा वॾा एतबार ॾींदो हो। उन्ही जे प्यार में महू मां वफ़ा जा गीत ॻाईंदो, ख्वाबी महल ठाहींदो, ख़ुशियुनि में ॾींहं घारींदो, ख़्यालनि ई ख़्यालनि में पुगस थे दूर मागन ते, जिते न गम हो कोई, जिते न बेकरारी हुई, जिते न सोच हुई काई, रुगो बस आस हुई हुनजी। चपन ते नाव हो हुनजो, अखियुनि में ख्वाब हा हुनजा, रुगो बस टहक हा हर पल, भलो सो वक़्तु हो केॾो, उन्हीअ जे वक़्त के सारे अखियुनि मां लुढ़क हारे, थधा के साह था भरजन, थधा के साह था भरजन।
प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे। टंडो अलाहिया लग दासोड़ी खां गुलाम अहमद थे बे चूंडियो माणियो ही सिटूं। मिठे महबूब जो मुरकण माखी लार छा चइजे, गुलाबी गुल बदन गोहर गुलो गुलज़ार छा चइजे। हज़ारे ॿिया हुस्न वारा हलिया पे गॾु हबीबन सां, कयो जंहिं हथ हियो हीअं जो हार छा चइजे। फणीअ में ज़ुल्फ़ फासायो सिधी पे सींद सोहण लकई, विया वंटण वासजी अतर हुबकार छा चइजे। मिठे महबूब जो मुरकण माखी लार छा चइजे। नारे खां आजिज़ अब्दुल गनी शर ॾियारियो माणी संदसी ख़ूबसूरत शाइरी। मोट सिघो मुंहिंजे जीअ जा जियारा, तुंहिंजे लाइ अथम कया वे सकारा। कया घोर तोता सजण साह सदके, अखियुनि में अव्हां लाइ अॼियल हिन उतारा। बहारों त आयो मगर तूं न आए, बहारों त आयो मगर तूं न आए। वया कई गुज़री सियारा उन्हारा, तन्हाईअ में रातियूं कटियां थो लुछां थो। अची ॾे आजिज़ खे सजण तूं सहारा, मोट सिघो मुंहिंजे जीअ जा जियारा। हटड़ी बाईपास खां सलीम ख़ास के लिए चूंडियो माणी हीअ शाइरी। सूरन सां ठाह थी वियो सोचन खे केरु रोके, सूरन सां ठाह थी वियो सोचन खे केरु रोके। उभरी पिया अंदर में उधमन खे केरु रोके। आसन जा महल यारो उजड़ी विया समूरा, क़ाइम अञा बि आहिनि आसन खे केरु रोके। चाहियां नथो त वेही दर्दन मथे लिखां मां, लिखजी वञनि था पाणे गीतन खे केरु रोके। हालत ॾिसी चुमन था दिलड़ी टुटी पई आ, मातम कंदा रहनि था जज़्बन खे केरु रोके। सूरन सां ठाह थी वियो सोचन खे केरु रोके। शहर कोट लालू खां गुल मोहम्मद मरी ऐं उस्ताद मोहम्मद इस्माइल मरी चूंडियो माणी अमर खुर्शीद शाह जी शाइरी। अव्हां जा हम सफ़र थियासीं चवनि था बख़्तवर थियासीं, मगर हिन समुंड जेॾे फ़ासिले खे केरु ॼाणे थो। मगर हिन समुंड जेॾे फ़ासिले खे केरु ॼाणे थो। अव्हां ॼण हो किनारो असीं ॼण कपर थियासीं, चपनि ते मुर्क खे ओते वतूं खिलंदा पिया साथी, मगर अंदर ई अंदर में उजड़ियल को शहर थियासीं। अव्हां जी बेरुखीअ जा थिया आहियूं आदि अलाए छो, तॾहिं हिन चोट भारीअ ते ईअं बेख़बर थियासीं। असां सूरन सुवारीअ ते चढ़ण खां अॻु न हो सोचो, रसी अणॼाण मागन ते अजायो दरबदर थियासीं। अव्हां जा हम सफ़र थियासीं चवनि था बख़्तवर थियासीं। मोर जंगे कुंडलीअ जे इनायतुल्ला कपरी चूंडियो माणी अयूब खुसे जी ही शाइरी। मटे विया चेट सभु ख़ाली कतियनि जी काह तड़पायो, मिलियासीं कोन पंछण में ॿाहिरुनि भी न परचायो। अंदर खे बारिशुनि भेलियो ककर वासींग थी मोटिया, उञारे तो बि सावण खे कुझु न सम्झायो। उहा आदीब थी लीरूं मुसाफ़िर वाट भुलिजी विया, जॾहिं ज़ुल्फ़नि खे तो छोड़े खिली चूड़ियुनि खे चमकायो। अञा से लाड़ जूं रातियूं असांजे हाव ते आहिनि, जिनी में ॻाल्हिड़ियनि तुंहिंजनि भिनल सारियुनि खे महकायो। फुलेली मोरीअ खां अली समूह ऐं पप्पू समूह चूंड कनि था ई सिटूं। रहियो गुलनि कोटारीअ में बहारूं सोग वारीअ में, गुलाबी ख्वाब नैणनि जा लुढ़ी विया अश्क बारीअ में। असां ख़ुदि खे विञायो आहे अव्हां जी कुर्बदारीअ में, मोहर राति चांडोकी गुज़ारी बेक़रारीअ में। अव्हां बिन छा रखियो आहे प्री होली ॾियारीअ में। ॻोठ सरफराज़ राजड़ खां सुमार भील लिखियो, मुरझायल गुल खां कंहिं पुछो त तोखे जॾहिं टोड़ियो वियो तॾहिं तोखे तकलीफ़ त थी हूंदी। गुल वराणियो त मूंखे जॾहिं टोड़ियो वियो त मूं जॾहिं टोड़ींदड़ जे चहिरे ते ख़ुशी ॾिठी त मूंखे पंहिंजी तकलीफ़ जी का बि ख़बर न पई। प्रीतमाबाद खां मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही माणियो ही सिटूं। चाह चाकूं थी पवे पोइ छा कजे, हाव फाकूं थी पवे पोइ छा कजे। चाह चाकूं थी पवे पोइ छा कजे, हाव फाकूं थी पवे पोइ छा कजे। थर ततो तासो घुरे सागर मगर, मींहुं माकूं थी पवे पोइ छा कजे। फुलेली मोरीअ खां सिकंदर पालारी ऐं असगर पालारी चूंडियो माणी ही शाइरी। इहो त सबा अजायो जानम, जो राति महके अखियूं न उॾनि बहार हूंदे न लफ़्ज़ उभरनि। फजुर निंडनि जे हवाले ॿधिजे, गुलाब महकनि उदास रहिजे, न ॻाल्हि ॿुधिजे न ॻाल्हि चइजे। इहो त सबा अजायो जानम, इहो त सबा अजायो जानम। हवा चपनि ते हिजाब आणे, सरो बदन में विसारो छाणे। अधूरो आगम कहाणी बणिजे, तॾहिं न ख़ुशबू वराणी बणिजे। पखियुनि ते आयल अज़ाब ॾिसजनि, दरीअ मां बीह उकाब ॾिसजनि। इहो त सबा अजायो जानम, इहो त सबा अजायो जानम। अखियुनि खे ठाहे टियास छॾिजे, हथनि में मौसम निरास रखिजे। ख़तनि में खारा समूंड भरिजनि, वचन अधूरा अधूरा छॾिजनि।
इशारो कंहिंजो धिकारे छॾिजे रफ़ाक़तनि खे रुआरे विझिजे खिवण जा वेही खुमार परजन किनारो पंहिंजो विसारे छॾिजे इहो त सबा अजायो जानम इहो त सबा अजायो जानम प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे काफ़ी सारा असांजा दोस्त ड्यूटी रूम में फ़ोन करे प्रोग्राम खे पसंदि कनि पिया उन्हनि खे बि शामिलु रखंदासीं शेर जाम साहब खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी जमड़ाऊ खां गुल मोहम्मद मल्हा गुलाब लगारी खां ऐं इब्राहिम शबाणी आशिक अली शंबाणी ॻोठ अब्दुल्ला लुटर खां मोहम्मद साले लुटर लाल ख़ान शाह खां मोहम्मद अमीन मरी ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ खान शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी दुरेजी बलोचिस्तान मां मोहम्मद असद छुटो मुमताज़ छुटो शेर कोट नवाब खां गुलाम अली बुगटी ऐं ॻोठ पुनू पंवर खां रुस्तम पंवर ॻोठ गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर आरज़ू असलम जलालाणी ऐं झोल खां मोहम्मद नसीम हैदरी फ़कीर मोहम्मद हैदरी ॻोठ मिठू शाह खां सैद रियाज़ हुसैन शाह ॻोठ गुल मोहम्मद ख़ान ख़ासकेली खां असांजो दोस्त आहे मास्टर हबीबुल्ला ख़ासकेली मोहम्मद अली ख़ासकेली सिकंदर अली ख़ासकेली ऐं हिंगोनो खां मोहम्मद हसन शर मोहम्मद अमीन शर दड़ो खां मोहम्मद इस्माइल जाखरो राजवा बदीन मां वफ़ा मुनवर जमाली ऐं पुनू पंवर मां रुस्तम पंवर वरी महिरबानी अवां सभिनी साथियुनि फ़ोन करे प्रोग्राम खे पसंदि कयो ॻोठ हाजी रुस्तम महरी कड़ियो गंवर मां अली हसन महरी लिखियो ही सिटूं हा अॼु बि कंहिं बेवफ़ा खे सारींदो आहियां हा अॼु बि सुॾकाई सारो मुक़दर जो सिकंदर बणियल आहिनि हा अॼु बि यादुनि जे समुंड में मुंहिंजूं अखियूं दर्दनि जी ॿेड़ीअ में सफ़र कनि थियूं हा अॼु बि वलर विछड़ियल कूंज जीअं वरलाप बणिजूं था हा अॼु बि कंहिंजी मयारनि जे रूमाल जूं गंढियूं बणिजूं था अॼु बि कंहिं लाइ अधु राति अखियुनि जो रुख आसमान ॾांहुं कयूं था हा पहिरीं अञा बि पुछी थो असां कीअं आहियूं अकरी शरीफ़ ज़िले खैरपुर मीरस खां मोहम्मद आलम शर बलोच ऐं मंसूर आलम शर बलोच चूंड कयूं ही सिटूं जुदाई जलायो डिसंबर लंघे वियो सजण कोन आयो डिसंबर लंघे वियो जुदाई जलायो डिसंबर लंघे वियो सजण कोन आयो डिसंबर लंघे वियो वरियो कोन वापसि वियो वक़्तु गुज़री सजण ईअं सतायो डिसंबर लंघे वियो अखियुनि मां उॾामी हली निंड वेई अखिड़ियुनि मींहुं वसायो डिसंबर लंघे वियो उहे रातियूं साॻियूं उदासियूं बि साॻियूं असां खां अजायो डिसंबर लंघे वियो उडेरोलाल स्टेशन खां एहसास मीर लोमाणियो ही सिटूं प्यार थियो आहे टारी वांगे इश्क वढे पियो आरी वांगे जीवन वारी मुठ मां मीरल वक़्तु वहे पियो वारी वांगे जामशोरे खां मोहम्मद बख्श मरी लिखियो माहौल बुरे माण्हू जी बुराईअ जे करे ख़राबु नाहे थींदो पर सुठनि माण्हुनि जी ख़ामोशी जे करे थींदो आहे ठटे शहर खां अनवर जमारी बि गुज़िरियल साल जा अहसास असां उमाणिया त वञे पियो साल मोटी आहे ॾिसी ही हाल मोटी आहे वञे थो तो पुॼाणा थींदो ज़िंदगीअ में खाल मोटी आहे उमरकोट मां जीजल प्रीत चूंडे उमाणी हीअ शाइरी जुदाईअ जी उदासीअ में कॾहिं ही तो बि पीतो आहे निगाहुनि खां परे विरची कॾहिं ही मुंहुं बि पीतो आहे कॾहिं हिन तोखे मारियो आहे कॾहिं हिन मूंखे मारियो आहे विछोड़ो ज़हर पंहिंजो आहे विछोड़ो शहर पंहिंजो आहे पहिरीं हिन कात जा घायल लुछूं था पाण सभु पल पल अचनि थियूं बेरुखियूं डोड़ी विझनि थियूं हाव में हलचल कॾहिं हस्ती अंदरि आहियूं कॾहिं हस्ती अंदरि न आहियूं लुटियल हर पहर पंहिंजो आहे विछोड़ो शहर पंहिंजो आहे विछोड़ो शहर पंहिंजो आहे गंवर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल लिखियो जेकॾहिं बेवकूफ़ माण्हू बाज़ार न वेंदो त पोइ बाज़ार जूं ख़राब शयूं केरु ख़रीद कंदो फुलेली मोरी खां अब्दुल जब्बार पालारी ऐं इस्माइल पालारी चूंड कयूं ही सिटूं मूंखां मुंहिंजी ज़िंदगी वई हथ मां निकिरी उजड़ी क़िस्मत बंदगी वई हथ मां निकिरी केॾी हुन सां मुंहिंजी मोहबत आहे
धार थी हर ख़ुशी वई हथ मां निकिरी, दिलि अंदरि दर्द थो भरे सुॾका, ॼण सॼी दिलि लॻी वई हथ मां निकिरी, जंहिंमें हुन लाइ गज़ल गीत लिखिया हा फिराक, काल सां डायरी वई हथ मां निकिरी। लुटके मोरीअ खां फिदा हुसैन लगारी ऐं अब्दुर्रहमान लगारी चूंडियो माणी बशीर उढजे जी ही शाइरी। अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, गुॾियुनि सां कुॾियासीं पखियुनि जीअं उॾियासीं, ॿिनी लोड हिकिड़ीअ ते गॾिजी लुॾियासीं। सुबुह जो ठहियासीं संझा जो टुटासीं, विढ़ियासीं ठहियासीं विढ़ियासीं, बिना डप कंहिंजे गले पे मिलियासीं, सॼे ॻोठ पाण खे ॾिठो गॾु हिते पे हलियासीं हुते पे हलियासीं। तॾहिं एतिराज़नि नथे वार खोलिया, तॾहिं ख़ौफ़ कंहिंजो हुयो कोन ढोलिया, तॾहिं ॿार हुआसीं हाणे यार आहियूं, तॾहिं गॾु हुयासीं हाणे धार आहियूं। ॾिठे पाण खे थी ज़मानो वियो आ, इहो वक़्तु जो ॾिस वॾो अलमियो आ, ॿारो तन जो ॿेड़ो उकारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं, अला वक़्तु केॾो गुज़ारे छॾियोसीं। प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे। प्रोग्राम खे पसंदि कनि पिया असांजा काफ़ी सारा ॿुधंदड़ दोस्त फ़ोन करे ड्यूटी रूम में, ऐं गुलाब लगारीअ मां मोहम्मद इब्राहिम छंबाणी, आशिक़ अली छंबाणी, पक्का चांग मां गुलाब अकबर शर ऐं मुंड जामड़ाऊ खां मोहम्मद छुटल, वरी महिरबानी साईं मोहबतो वञो। ॻोठ हाजी मतारो छुटो मां राहिब अली छुटो ऐं कंडड़ीअ मां कासिम लंजवाणी, कोटड़ी मां रेलवे कॉलोनी मां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, खादम हुसैन चांडियो, दरगाह सैद तिला शाह खां फ़कीर गुल मोहम्मद चांडियो, रहमान गुल चांडियो, ॻोठ हाजी बहराम ख़ान शर्मा, वफ़ा गुलशेर शर, शाहिद हुसैन शर, ॻोठ मोहम्मद बख्श चांडियो मां गुलाम मेहदी चांडियो, दानिश अली चांडियो, नवाब शाह मां अमानुल्ला बिरोही, इलाही बख्श चांडियो, शेर गोलाची मां मोहम्मद इरफान नुवाणी ऐं गुलाम मुस्तफ़ा नुवाणी, शेर अठठ मोरी मां अलाह, इहे भाउ जो नालो सम्झ में कोन पियो अचे, अमीर बख्श चांडियो, ऐं ॻोठ हाजी खान लुंड मां मुख़्तियार बलोच, सदाम हुसैन, मीरपुर ख़ास मां एजाज़ अहमद खोसो ऐं जावेद जमाल लगारी, काछे पट मां मोहम्मद हसन लुंड, ॻोठ बचल छुटो मां जान मोहम्मद छुटो, मोहम्मद याकूब पंवर, दुरजी बलोचिस्तान खां नबी बख्श छुटो, ऐं हीरालाल लंगवार मां हीरालाल लंगवार ऐं प्रकाश नूर हुसैन हिंगोनो। हिननि सभिनी साथियुनि असांजे ड्यूटी रूम में फ़ोन करे प्रोग्राम खे पसंदि कयो, वरी महिरबानी मोहबतूं आहे दोस्तनि जूं। ॻोठ अब्दुल्ला लुटर मां ज़हीर अहमद लुटर लिखियो, रूह अंदरि जीअ खे छाछोले राति छणी वई, चंड सुम्ही पियो तारा ॾिसंदे यादि पिए, निंड मरी वई ॻोड़ा वहंदे यादि पिए, ज़ख़्म पुराणो कोई खोले यादि पिए, रूह अंदरि जे खे छाछोले राति छणी वई। अरिड़हें मेल मोरीअ मां वफ़ा सुमरो लाहौती, महबूब बुगटी चूंड कनि था ही शाइरी। इश्क कोरो हुयो ॿियो सितम चोट ते, ऐं विछोड़ो हुयो ॿियो सितम चोट हो, ॾींहुं पछाड़ी हुयो नेण आला हुया, रोज़ राड़ो हुयो ॿियो सितम चोट हो, ख़ुशि मिज़ाजी हुई ॾींहुं सारा मगर प्यार अधूरो हुयो ॿियो सितम चोट हो, पल क़ैदी करे रोकिया पाण पर वक़्तु ॿोड़ो हुयो ॿियो सितम चोट हो, हार जीअं हार हो यार जी ॿाहुनि में, हार जीअं हार हो यार जी ॿाहुनि में, कंध में सोड़ो हुयो ॿियो सितम चोट हो, हुन जो हथड़ो खयो ऐं हलाइण लॻो, अख में ॻोढ़ो हुयो ॿियो सितम चोट हो, नेठि विखरी वियो हो वलर साथ जो,
टुटो हर जोड़ हुयो ॿियो सितम चोट हो, हार सिंगार हो सूंह सुॾका, लाल जोड़ो हो ॿियो सितम चोट हो। ॻोठ बिलू पंवर मां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर ऐं सरीर अहमद पंवर चूंड कयूं ही सिटूं। जेके पल तोखां जुदा भोगियूं था, हर घड़ी ॼण का सज़ा भोगियूं था। जेके पल तोखां जुदा भोगियूं था, हर घड़ी ॼण का सज़ा भोगियूं था। निंड उॾरी वञे थी आकाश ॾे, यादि में पल जाग जा भोगियूं था। शोख चंचल ज़िंदगी ख़ामोशा, दर्द जी हर इंतहा भोगियूं पिया। मन खे काथे थो मिले सुकून हाणे, अज़ियतूं बेसाख्ता भोगियूं पिया। केरु ॼाणे पियो थो पीड़ा हिते, बसि अकेला हर जफ़ा भोगियूं था। ॻोठ गंवर सियाल मां वफ़ा मुनीर अहमद सियाल ऐं अली बख़्श सियाल ऐं ज़िले जेकबाबाद जे ॻोठ साथी खान मरीटो खां निमाणो नज़ीर अहमद मरीटो चूंडियो माणी साॻी शाइरी। हवा चंचल छुयो गिल खे सितारा नैण मुरकी पिया, वॻी झांझर उॾियो आंचल कुंवारा नैण मुरकी पिया। पुकारियो शाम पंछनि खे त झूमी समुंड पियो सारो, निहारियो शोख लहरनि में किनारा नैण मुरकी पिया। निरासां जी हटी ऊंधा उमेदुनि जा भरिया ॾिया, समूरा ख्वाब साबिया थिया नज़ारा नैण मुरकी पिया। तो भाकुर जीअं भरियो मूंखे ख़ुशियुनि जी बाख उभरी पई, लथा गम जा अंधेरा ऐं उञारा नैण मुरकी पिया। वण जी ओट जे भरिसां परे खाई, वण जी ओट जे भरिसां परे खाई, तो हथ लोॾे कया मूंखे इशारा नैण मुरकी पिया। निहारुनि में इशारा हुआ न सम्झी मां सघियसि, निहारुनि में इशारा हा न सम्झी मां सघियसि, ईअं परदे पोयां वेढ़ियल बकारा नैण मुरकी पिया। अरिड़हें मेल मोरीअ खां महबूब बुकटी ॾियारियो माणी आस सिंगोर जो जी शाइरी। कुर्ब तोसां कयां तुंहिंजे चाहीं पिरी, मीत तुंहिंजो थियां तुंहिंजे चाहीं पिरी। तंद तुंहिंजी तपे जिंद मुंहिंजी झपे, मां मरी बि जियां तुंहिंजे चाहीं पिरी। समुंड जी मस्त छोलीअ जियां तूं छुली आऊं ॾोके पियां तुंहिंजे चाहीं पिरी। ख्वाब तुंहिंजा सभई शल पसियनि साबियां, चंड लाहे ॾियां तुंहिंजे चाहीं पिरी। ॻोठ यासीन थेबे खां चाचो नूर मोहम्मद थेबो लिखे थो, झुकी जीअण खां बीह मरणु बहितर हूंदो आहे, ऐं कूड़ ॻाल्हाए जीत हासिल करण खां सुठो आहे त सच ॻाल्हाए हाराए वञिजे। सतटी मेल सुपराहे खां मोहम्मद सुलेमान पालारी चूंड कई ही शाइरी। हर अधूरी आ कथा रहिजी वई, ज़िंदगी तनहा सफ़ा रहिजी वई। हर अधूरी आ कथा रहिजी वई, ज़िंदगी तनहा सफ़ा रहिजी वई। माठ जो मेरो बदन एॾो रुलियो, इब्तिदाई इंतहा रहिजी वई। चांदनीअ में ख्वाब को विछड़ी वियो, चांदनीअ में ख्वाब को विछड़ी वियो, चंड खां ई दिलि ख़फ़ा रहिजी वई। वक़्तु तुंहिंजी ही इनायत छा चवां, वक़्तु तुंहिंजी ही इनायत छा चवां, सोग बणिजी हर वफ़ा रहिजी वई। मूं जुदा थी सोचियो आहे पिरी, पाण विच में अना रहिजी वई। हर अधूरी आ कथा रहिजी वई। अकरी शरीफ़ मां उदास मोहम्मद आलम शर बलोच चूंडियो माणी ही शाइरी। तोॾे ॾिठमि तुंहिंजो मुश्ताक़ थी वियमि, तुंहिंजी नज़रनि जो नेठि हैराक थी वियमि। तोॾे ॾिठमि तुंहिंजो मुश्ताक़ थी वियमि, तुंहिंजी नज़रुनि जो नेठि हैराक थी वियमि। तुंहिंजी चाहत चरियो बनायो, बसि आशिक़ ज़हर प्याक थी वियमि। तुंहिंजी यादि दिलि में ईअं ॼण सिक में सीनो चाक थी वियमि। मदहोशीअ में उदास आलम, तुंहिंजे पेरनि जी खाक थी वियमि। सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश कयो पियो वञे। जुॾे मां अज़ीम जिसकाणी लिखियो, ईअं ई आयो वियो हलियो जो बेवफ़ा विसरे नथो, दिलि चरी ॾाढो विसारियो बाख़ुदा विसरे नथो।
ईअं आयो वियो हलियो जो बेवफ़ा विसरे नथो, दिलि चरीअ ॾाढो विसारियो, बा ख़ुदा विसरे नथो। हूअं असां हर घाव ॾींदड़ खे विसारे आ छॾियो, दर्द ॾींदड़ दिलि रुबा पोइ छो भला विसरे नथो। अॼु पिया उन मुर्क लाइ लोक में सिकंदा वतूं, कुर्ब पंहिंजे जा कड़ा जंहिं हा विधा विसरे नथो। ए हवा यार जे घर तां जॾहिं गुज़री वञे, यार खे चइजां त वाइदो मिठा विसरे नथो। ॻोठ हाजी जाफ़र जमारीअ मां मोहब्बती मोहम्मद जुमन जमारी लिखियो, ॾुख ऐं सुख ज़िंदगी जो हिसो हूंदा आहिनि, पर पंहिंजनि खां मिलियल ॾुख सॼी ज़िंदगी विसरी न आहिनि सघंदा। फुलरियूं मां मोहब्बती मीर ख़ान मरी उमाणी ही शाइरी, तूं किथे हुएं बहारनि जी मौसम लुटी पे, तूं किथे हुएं करारनि जी मौसम लुटी पे। लाड़ में न लालण न थर में थाक तुंहिंजो हो, तूं किथे हुएं नज़ारनि जी मौसम लुटी पे। थिया काज कोमलता जमालनि जो रक़्स हो राज में, तूं किथे हुएं नगारनि जी मौसम लुटी पे। साईं मुंहिंजो अमीम जेकॾहिं प्रोग्राम सुगंध में ख़त लिखणु चाहियो त असांजो रसपतो बिल्कुलु आसानु आहे। इंचार्ज प्रोग्राम सुगंध, मार्फत स्टेशन डायरेक्टर, रेडियो पाकिस्तान हैदराबाद, ॾींहुं ख़मीस। ऐं साईं इन ई ते अॼोके प्रोग्राम सुगंध जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वरी मिलण ताईं प्रोड्यूसर अब्दुर्रहीम डाहिरी ऐं असांजो स्टूडियो इंजीनियर मुदस्सिर हुसैन ऐं पंहिंजे मेज़बान राजा रुस्तम पलारी खे वरी ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।